2026नोशहरोफिरोज मां रिपोर्ट कर रहा है ज़ाहिद हुसैन खोखर मोरो थाणे जी हदुनि में क़ौमी शाहराहه वैजहू तारिक पेट्रोल पंप वटि पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुक़ाबलो थियो, जिन दौरान एक ख़तरनाक ॾोहारी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कियो वियो, जॾहिं त संदसि ॿ साथी फरार थियण में कामयाब थी विया। पुलिस मूजिबि मोरो थाणे जे अहलकारनि मामूल जी पेट्रोलिंग दौरान शकी माण्हुनि खे वारदात जे इरादे सां बीठल ॾिठो, जिन ते पुलिस अॻिते वधी त ॾोहारियुनि फायरिंग शुरू करे ॾिनी। जवाब में पुलिस जी फायरिंग दौरान हिकु ॾोहारी ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे गिरफ़्तार कयो वियो। ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार जवाबदारनि जी सुञाणप मुख़्तियार उर्फ़ मुनो वलद मुहर्रम माची रवासी शाहपुर जहानिया तौरु कई वई आहे। पुलिस मूजिबि जवाबदार वटां हिकु गैर क़ानूनी पिस्तौल ऐं छनी वियल मोटरसाइकिल पिणु हथ कई वई आहे। ज़ख़्मी जवाबदार खे इलाज लाइ लाॻापियल अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार ॾोहारी ख़िलाफ़ मोरो समेत मुख़्तलिफ़ थाणनि ते डकैतियुनि, मुक़ाबले, पुलिस ते हमले ऐं गैर क़ानूनी हथियार रखण समेत केतिरा ई संगीन केस दाख़िल आहिनि, जॾहिं त संदसि वधीक क्रिमिनल रिकॉर्ड हासिल कयो पियो वञे।